नाज़रीन ATV न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे सकण खां ख़बर खां आगाह कंदा हलूं त अल ख़िदमत जे अॻुवाननि ऐं वर्करनि कोरोना वायरस जे हवाले सां आगाही मुहिम ऐं लॉकडाउन में पूरी सिंध में सभ खां पहिरीं ख़िदमत जे कम जी शुरूआत करे पंहिंजे सलाहियतुनि खे पाण मञायो आहे, जंहिं लाइ अल ख़िदमत खे मुबारकबाद पेश करण लाइ हिते हाज़िर थियो आहियां। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डायरेक्टर डिज़ास्टर मैनेजमेंट अल ख़िदमत फाउंडेशन सिंध ख़ैर मोहम्मद तुनियो तहलका अस्पताल सकण जे ट्रॉमा सेंटर में ड्यूटी डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे हिफ़ाज़ती किटूं ऐं N95 मास्क ऐं सैनिटाइज़र फराहम करण वारी तक़रीब ऐं मक़ामी रज़ाकारनि जे इजलास में ॻाल्हाईंदे कयो। उन मौक़े ते अल ख़िदमत सकण जे सदर राशिद मुकरम, अमीर राव अब्दुल अलीम ऐं ॿिया बि उन सां गॾु हुआ, जॾहिं त पैरामेडिकल स्टाफ जे सदर नूर मोहम्मद पाई अल ख़िदमत अॻुवाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त अल ख़िदमत ॿियनि कमनि सां गॾोगॾु मेडिकल सां लाॻापियल माण्हुनि जी बि बेलोस ख़िदमत कई आहे, जंहिं ते असां अल ख़िदमत जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं।